नाज़रीन खे ॿी ख़बर पहुचाईंदासीं। हज़रत लाल कलंदर शहबाज़ जे दरगाह तां चोरी वारे मामले बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। हज़रत लाल कलंदर शहबाज़ दरगाह मां करोड़े रुपयनि जो सोन ऐं चांदी चोरी थियण वारे मामले में जवाबदार खे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। दरगाह मां चोरी केस में गिरफ़्तार जवाबदार ज़ुबैर अहमद बलोच खे हथ कड़ियूं लॻाए कंज़्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में पेश कयो वियो। अदालत जांच ऑफिसर जी इस्तदा मंज़ूर कंदे ज़ुबैर अहमद बलोच खे 2 ॾींहनि जे रिमांड ते सेवन पुलिस हवाले करे छॾियो आहे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी दरगाह मां करोड़े रुपयनि जो सोन ऐं चांदी चोरी थियण वारे मामले में गिरफ़्तार जवाबदार खे रिमांड ते पुलिस हवाले कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। दरगाह मां चोरी केस में गिरफ़्तार जवाबदार ज़ुबैर अहमद बलोच खे हथ कड़ियूं लॻाए कंज़्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में पेश कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अज़ीम बारी जो असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अज़ीम आगाह कजो। जी वक्त बिल्कुल सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज़ जी मज़ार के मालखाने में 2.5 करोड़ रुपयनि जो सोन ऐं चांदी चोरी करण वारे केस में गिरफ़्तार कयल दरगाह कलंदर लाल जो अॻूणो मैनेजर ज़ुबैर अहमद बलोच के सेवण पुलिस कंज़्यूमर प्रोटेक्शन कोर्ट में पेश कयो, जितां अदालत जे जज गिरफ़्तार जवाबदार के 2 ॾींहनि जे रिमांड ते सेवण पुलिस हवाले करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज़ जे मालखाने मां 2.5 करोड़ रुपए जो सोन ऐं चांदी चोरी करण वारे केस में गिरफ़्तार दरगाह जो अॻूणो मैनेजर ज़ुबैर अहमद बलोच के सेवण पुलिस हथकड़ियूं हणी अदालत में पेश कयो, जंहिंखां पोइ कंज़्यूमर प्रोटेक्शन कोर्ट जे जज मुख्तियार जखराणी जी अदालत तरफ़ां 2 ॾींहनि जो रिमांड ॾिनो आहे, जिते केस जो जांच ऑफिसर कमरदीन राजपर अदालत जे जज के वधीक रिमांड घुरण जी इस्तदा कई, जंहिंखां पोइ अदालत गिरफ़्तार जवाबदार के 2 ॾींहनि जे रिमांड ते हवाले करे छॾियो। उन सिलसिले में गिरफ़्तार जवाबदार अदालत जे ॿाहिरां KTN न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन चोरी वारे केस में मां मुलवसिन आहियां। सेवण पुलिस मूंखे मुसलसल तशद्दुद ऐं टार्चर करे रही है, पैसा घुरी रही है। मां किथां ॾियां? हिननि जो चवण त मां जल्द प्रेस कॉन्फ्रेंस करे समूरे मामले खां पर्दो खणंदुसि, मगर मां हिन में चोरी में मुलवसिन आहियां। कुछ धुरियूं जेके आहिनि उहे चोरीअ में मुलवसिन, मगर ही कलंदर लाल शहबाज़ जी वॾो स्कैंडल हो मालखाने मां 2.5 करोड़ रुपए खां चोरी थियो। उन गिरफ़्तार मैनेजर इहो भी इंकशाफ कयो त इन में कुछ कुवतियूं जेके आहिनि उहे चोरी मामले में मुलवसिन। कुछ ॾींहं खां पोइ अदालत मां ज़मानत लाइ दरख़्वास्त ॾिनी। ज़मानत खां ॿाहिरि निकिरी मां प्रेस कॉन्फ्रेंस करे अहिड़ो इंकशाफ कंदुसि। वॾी महिरबानी अज़ीम बारी जो तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन अज़ीम बारी जो असांखे आगाह करे रहियो जामशोरी मां। कलंदर लाल शहबाज़ जी दरगाह मां करोड़े रुपयनि जो सोन ऐं चांदी चोरी करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार जामशोरी जी अदालत में पेश। पुलिस पारां जवाबदार जो जिस्मानी रिमांड ॾियण जी इस्तदा। अदालत जवाबदार ज़ुबैर अहमद बलोच खे 2 ॾींहनि जी रिमांड ते सेवण पुलिस हवाले करे छॾियो।